अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु बहितरीन ज़बरदस्त धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी। पहिरियों सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि शाहिद ख़ुशबू व्लॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। हीउ तव्हांजो पुराणो चैनल आहे दोस्तों। 2019 खां वठी हिन टाइम ते असां रिव्यू कंदा अचूं था सिंधी ड्रामनि जा रिव्यू। पहिरियों सभु खां असां ॾींदा अचूं था लगातार, ऐं तव्हां बि असांजी सपोर्ट कंदा अचो था। हीउ कम से कम 7-8 साल पुराणो चैनल आहे ऐं तव्हांजी हर उन उमंग जे मुताबिक़ हली रहियो आहे। सभिनी दोस्तनि नवनि या पुराणनि सब्सक्राइबरनि खे चवंदुसि महिरबानी करे सब्सक्राइब करे लाइक करे अॻिते शेयर ज़रूरु करे छॾींदा। कुझु ॾींहंनि खां वठी थोरो चैनल डाउन आहे, इहो ईअं थी वेंदो आहे, इहो मसला मसाइला ईंदा आहिनि, लेकिन असांजो पुराणो चैनल हली रहियो आहे। इहो हाणे ॾींदासीं तव्हांखे रिव्यू यूट्यूब चैनल जो पंहिंजा वेरी ड्रामे जो यूट्यूब चैनल में। ऐं दोस्तों पंहिंजा वेरी में तव्हां ॾिठो त हाणे चाकर ख़ान पंहिंजी मंज़िल ते पहुतो आहे ऐं चाकर ख़ान वॾो धकु ॾिनो आहे, रसायो आहे अकबर ख़ान खे, जॾहिं उनजी इज़त ते वार कयो अथई। अकबर ख़ान खे इहा शइ हज़म कोन थींदी, हुनजी इज़त जो फालूदो चाकर ख़ान कयो आहे। पर ड्रामो ज़बरदस्त बहितरीनु हाणे अॻिते तव्हांखे वणंदो, छो त हाणे कमु ज़बरदस्त थियण वारो आहे। चाकर ख़ान बि आज़ादु थियो आहे ऐं सावल बि मैदान में लथल आहे, मंसूर ख़ान बि घणो कुझु थियण वारो आहे।